बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबुन फिल यकीन व तवक्कुल। यकीन ऐं तवक्कल जो बयान। अल्लाह तबारक व तआला जे वाइदे जी पूरो करणु, वाइदे खे पूरो करणु। क़ुरान में आहे वलम्मा रअल मुमिनून अल अहज़ाब क़ालू हाज़ा मा वअदना अल्लाहु व रसूलुहु व सदक़ल्लाहु व रसूलुहु व मा ज़ादहुम इल्ला ईमानन व तस्लीमा। अल्लाह पाक फरमायो, जॾहिं मोमिननि लश्कर खे ॾिठो त चवण लॻा ही उहो ई आहे जंहिंजो ख़ुदा उन जे पैगंबर असां खां वाइदो कयो हो ऐं ख़ुदा उन जे पैगंबर सच चयो हो, उन खां उन जो ईमान ऐं इताअत ज़्यादा थियो। इन आयत में ग़ज़वे अहज़ाब जे वाक़े जे तरफ़ इशारो आहे। जॾहिं ग़ज़वे अहज़ाब में मुस्लमाननि काफ़िरनि जे लश्कर खे ईंदे ॾिठो त चवण लॻा ही उहो ई आहे जंहिंजो वाइदो अल्लाह उन जे रसूल असां खां कयो आहे ऐं वाइदो सूरत बकर जे उन आयत जे ज़रिए कयो हो, छो त सूरत बकर नुज़ूल जे एतबार खां सूरत अहज़ाब खां पहिरियों नाज़िल थी आहे। फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वद्दर्राउ ज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूल वल्लज़ीना आमनू मअहु मता नस्रुल्लाहि अला इन्न नस्रल्लाहि क़रीब। छा तव्हां गुमान कयो था त जन्नत में दाख़िल थींदासीं ऐं आहे तव्हां वटि मिसल उन्हनि माण्हुनि जे जेके अॻु तव्हां खां थी गुज़रिया, जो उन्हनि खे पहुती तकलीफ़, ॾुख तकलीफ़ां, वज़ुलज़िलू उन जे मथां ज़िलज़िला आया, लोॾियो वियो। तव्हां त रसूल खे चयूं त तॾहिं अलाह जी मदद ई पोइ चई अला ख़बरदार इन्न नस्रल्लाहि क़रीब, बेशक अलाह जी मदद वेझी आहे। वमा ज़ादहुम इल्ला ईमानन व तस्लीमा, इन खां जो ईमान ऐं फर्माबरदारी ज़्यादा थी। हिते ईमान मां मुराद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल जी तस्दीक़, तस्लीमा मां मुराद अल्लाह जे हुक्म ऐं तक़दीर जे साम्हूं सिर झुकाइणु आहे। मुस्लमान जे लाइ अल्लाह काफ़ी आहे। الذين قال لهم الناس إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا فقالوا حسبنا الله ونعم الوكيل فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله والله ذو فضل عظيم। अल्लाह पाक फरमाए थो, जॾहिं उन्हनि माण्हुनि अची करे बयानु कयो त कुफ़ार तव्हांजे मुक़ाबिले जे लाइ जमो थिया आहिनि, लश्कर घणो आहे, तव्हां उन्हनि खां डिॼो त उन्हनि जो ईमान ऐं ज़्यादा थी वियो। माण्हुनि खे ख़बर ॾिनी त हाणे मुस्लमान डिॼी वेंदा, पर इन हूंदे बि उन्हनि जो ईमान ज़्यादा थी वियो। चवण लॻा असांखे ख़ुदा काफ़ी आहे ऐं उहो घणो सुठो कारसाज़ आहे। पोइ ख़ुदा जे नेमत हुननि जे फज़ल सां गॾु ख़ुशि करम वापसि आया त उन्हनि खे कंहिं क़िस्म जो नुक़सानु न पहुतो ऐं उहे ख़ुदा जे ख़ुशनुदीअ जे ताबे रहिया ऐं अल्लाह पाक वॾे फज़ल जो मालिक आहे। जॾहिं उन माण्हुनि अची करे बयानु कयो त कुफ़ार तव्हांजे लाइ लश्कर जमा कयो आहे, इन आयत मां मुराद मुजाहिद इकरम मुक़ातिल रहमहुल्लाह अलैहि अजमईन जे नज़दीक नईम बिन मसूद अशजई आहे, जेको अबू सुफियान ऐं हुन जे मुशरिक साथियुनि जी ख़बर खणी करे मदीने में आयो। उन वक़्तु आयो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वे बदर सुग़रा जी तयारीअ में मसरूफ़ हा। बाज़ मुफ़स्सिरीन रहमहुल्लाह चयो आहे त अन्नास मां मुराद अब्दुल कैस जो उहो शतर सवार आहे जेको अबू सुफियान जे तरफ़ खां उन वक़्तु ख़िदमत में आयो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमरा असद में हुया। इन अन्नास क़द जमअू लकुम, हिते अन्नास मां मुराद अबू सुफियान उन जा साथी आहे। क़ालू हस्बुनल्लाह व निअमल वकील, उन मौक़े ते मुस्लमाननि चयो ख़ुदा काफ़ी आहे, अलाह असांजो काफ़ी ऐं घणो सुठो कारसाज़ आहे। उन सफ़र में सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम तमामु रास्ता उन जो विर्द कंदा रहिया। उन रस्ते में बसि विर्द उन जो ज़बान ते इहो हुयो हस्बुनल्लाह व निअमल वकील। अल्लाह काफ़ी हुजण खां ही मुराद न आहे त माण्हू असबाब दुनिया खे छॾे ॾे,
असबाब ज़ाहिरी ही बि अलाह जो इनाम आहे, उनजी नाशुक्री न करणु घुरिजे। बल्कि उन असबाब ज़ाहिरीअ ते एतमाद न करे जो उन सां हूंदो, बल्कि एतमाद अलाह जे ज़ात ते करे। जेको कुझु बि हुजे उहो हिकु अलाह। हथियार बि माण्हू हुजनि, ईअं न त चुप करे वेही रहे बसि अलाह काफ़ी आहे, छो त हथियार में बि रोब आहे दुश्मन जे मथां। इन जे करे अलाह पाक सूरत अनफाल में फरमायो तयारी वठो तव्हां जेतिरी तव्हांखे ताक़त आहे, कुवत हासिल। तो डुकणु, वर्जिश करणु, इहा बि कुवत में शामिल आहे। हथु सिधो करे ॻोड़े सां, चीचक सां, बंदूक सां, गोलीअ सां, इहो बि ताक़त में शुमार आहे। बहरहाल दुश्मन जे ख़िलाफ़ जेका बि तव्हां खां कोशिशि थी सघे उहा तयारी कयो। पोइ इहा तव्हांजी कोशिशि, हथियार तव्हांजो, इहो तव्हांजा पंहिंजा ज़ाती दुश्मन बि तव्हां खां डिॼंदा, ऐं जेके अलाह जा दुश्मन हूंदा उहे बि डिॼंदा। हस्बुनल्लाह व निअमल वकील चवण जा फ़ाइदा ऐं समरा बरकात बयानु कया। उनजे बदिले में अलाह ताला 3 इनाम ॾिना। काफ़िरनि जे दिलि में रोब विधो वियो, उहे भॼी विया। उन हज़रत साहबा रज़ियल्लाहु अन्हुम खे हमराह असद जे बाज़ार में तिजारत जो मौक़ो मिलियो, जंहिंसां नफ़ो बि हासिल थियो। उन लफ़्ज़ फज़ल खां ताबीर कयो वियो। टियों जेको यकीनी इनाम हो उहो ही त उन हज़रत साहबा रज़ियल्लाहु अन्हुम खे अल्लाह जे रज़ामंदी नसीब थी। उनखे वतबउ रिज़वानुल्लाह सां ताबीर कयो वियो। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जॾहिं मंजरी तयारु कई वई, खांभाणी ऐं ॾाकण, त उन वक़्त बि मलाइका आया त इब्राहिम तूं चओ त असां तुंहिंजी मदद कयूं, पाणी वसायूं, मींहुं वसायूं। हवा वारे चयो हवा हलायूं, जबलनि वारे चयो त जबलनि खे मिलाए हिनखे एतिरी पी छॾियां। त न बसि हस्बी अलाह, अलाह मूंखे काफ़ी आहे। तूं इहो विर्द कंदो रहियो। अलाह तबारक व तआला बाहि खे गुलज़ार करणु चाहींदो। हीअ आयत में आहे वतवक्कल अलल हय्य अल्लज़ी ला यमूत, ऐं उन अलाह ज़िंदह ते भरवसो रखो जेको कॾहिं न मरंदो। असांजो भरवसो माण्हू ते हूंदो आहे। माण्हू त कॾहिं पोड़ो आहे, कॾहिं बीमार आहे, कॾहिं मरी थो वञे। जेको हमेशह ॾाढनि खां ॾाढो आहे, जीअरो आहे ऐं जीअरो रहंदो, उन ते बसि भरवसो माण्हू करे हिकिड़े खे ई चिंबड़ी वठे। इन आयत शरीफ़ में तरगीब ॾिनी वई त माण्हू एतमाद करे उन ज़ात ते जेको हमेशह ज़िंदह रहंदो, करे उनखे मौत न ईंदो। असुल में हई उनखे चइबो आहे जेको ज़िंदह रहे बग़ैर रूह जे। जंहिंमें रूह आहे, जान आहे, त उहा त नेठि पनाह थींदी। तमामु जानदार रूहनि सां गॾु ज़िंदह आहे, उनजी ज़िंदगी कॾहिं बि ख़तमु न थींदी। जेको हई आहे, जेकर अलाह खां सवाइ कंहिं ॿिए ते एतमाद कयो त उहो कंहिं बि वक़्तु बेयारो मददगार छॾे वेंदो। अगरि अलाह जल शान जी हयात ते कॾहिं बि मौत कारी हुजण जो वहम बि नथो थी सघे, त अहिड़ी ज़ात ते एतमाद करण वारो कॾहिं बि बेयारो मददगार न थींदो। वअलल्लाहि फलियतवक्कलिल मुमिनून, ऐं अलाह ते ई मोमिननि जो भरवसो करणु। मोमिन अलाह ते भरवसो कंदो, ॿियनि ते न कंदो। इन आयत खां पहिरियों अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़िताब आहे पंहिंजे क़ौम खे, क़ालत लहुम रसूलुहुम इन्नहुम इल्ला बशरुम मिथलुकुम। आयत जो मतिलबु हीअ थियो त अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे ईमान वारनि साथियुनि खे हीअ हिदायत फरमाए त काफ़िरनि जे मुक़ाबिले जे वक़्तु अलाह ते एतमाद ऐं भरवसो करणु घुरिजे। फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह, ऐं जॾहिं कंहिं कम जो अज़म कयो त ख़ुदा ते भरवसो रखो। हिन आयत मुबारक में ग़ज़वे उहद जे फ़ैसिले जे तरफ़ इशारो आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे मशवरो ॾिनो त मदीने खां ॿाहिरि हली करे मुक़ाबिलो कयूं या मदीने जे अंदरि रही करे मुक़ाबिलो कयूं, त अक्सर नौजवाननि सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम जी राय हीअ हुई त ॿाहिरि निकिरी करे मुक़ाबिलो कयो वञे, मगर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मंशा हीअ हुई त अंदरि रही करे मुक़ाबिलो कयूं। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िर पाए करे आया त उन सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम चयो त अंदरि ई रही करे मुक़ाबिलो कयो। त उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे अलाह ते भरवसो कयो। हाणे आयत जो मतिलबु हीअ थियो त पाण मशवरे खां
बादम जेका शइ तय थिए उन ते अमल कयो। एतमाद अलाह जे ज़ात ते रखो, छो त ग़ैब जो इल्म त अलाह खे ई आहे। अज़मत खां सीगो किताब खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुराद आहे या मशवरे जो अमीर मुराद आहे। त अज़म ऐं पुख़्तो इरादो अमीर जो मुतबर आहे। जॾहिं अमीर जो मशवरे खां बाद उन कम जे करण जो पुख़्तो अज़म इरादो थिए त हाणे अलाह ते भरोसो करे कमु करणु घुरिजे। पंहिंजे अकुल राय तदबीरुनि ते भरोसो न करणु घुरिजे। वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु आई काफ़िया। अल्लाह पाक फरमाए थो जेको ख़ुदा ते भरोसो रखंदो त उहो उन्हनि खे किफ़ायत कंदो। जेकॾहिं कोई अलाह जे ज़ात अक़दस ते भरोसो तवक्कल कंदो त हक़ ताला शान उन जे मुहमात जे लाइ काफ़ी। छो त अलाह जहिड़ी तरह घुरंदो आहे पूरो कंदो आहे। लौ कुंतुम तवक्कलतुम अलल्लाह हक़ तवक्कुलिही लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर तग़दू ख़िमासन व तरूहु बितान। सुभान। हदीस पाक में अचे थो जेकॾहिं तव्हां अलाह ते तवक्कल ऐं भरोसो कंदव पोइ जीअं उनजो हक़ु आहे तवक्कल जो, त बेशक अलाह ताला तव्हांखे अहिड़ी तरह रिज़्क़ ॾींदो जीअं जो पखियुनि खे ॾिए थो, जो सुबुह जो पंहिंजे घरनि मां आख़िरनि मां बुखिया निकिरनि था, शाम जो पेट भरे करे वापसि अचनि था। अलाह बि तव्हांखे ईअं रिज़्क़ ॾींदो। अहिड़ी तरह अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जी रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुंहिंजे उम्मत में 70,000 माण्हू बेहिसाब जन्नत में दाख़िल थींदा। उन जूं वस्तूं ही आहिनि। हिकु त अलाह ते तवक्कल करण वारा हूंदा, रब ते भरोसो कंदा, ऐं ॿियो तवक्कल कंदा। जीअं क़ुरान में आहे इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। मोमिन त उहो आहे जॾहिं ख़ुदा जो ज़िक्र कयो वञे त हुनजी दिलि ॾिजी वञे, जॾहिं हुन जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाइजनि त हुनजो ईमान वधी वञे ऐं उहो पंहिंजे परवरदिगार ते भरोसो रखंदो आहे। हिन आयत में कामिल मोमिन जूं 3 ख़ुसूसियतूं सिफ़ातूं बयान थियूं। पहिरियों ख़ौफ़ ख़ुदा अलाह जो ख़ौफ़, ॿियो तरक़ी ईमान, ॿियो अलाह ते तवक्कल भरोसो। वजलत चइबो आहे उहा हेबत जेका वॾनि जी जलालत शान जे सबबु दिलि में पैदा थिए, या मुराद ख़ौफ़ अज़ाब आहे। उन वजह खां बाद मुफ़स्सिरीन रहमतुल्लाह अलैहि आयात जो मतिलबु ही बयानु कयो आहे, जॾहिं कोई गुनाह जो इरादो करे त पोइ ख़ुदा यादि अची वञे त अलाह जे अज़ाब खां डिॼे ऐं गुनाह खां परे थिए, गुनाह खे छॾे ॾे। ॿी सिफ़त ज़ादत ईमान जी तिलावत आयात मुस्लमान जे ईमान जी कुवत कैफ़ियत नूर ईमान में तरक़ी हूंदी, इबादत उन जी तबियत में दाख़िल हूंदी। निमाज़ न पढ़ंदो त मज़ो न ईंदसि, जेसिताईं तिलावत न कंदो तेसिताईं मज़ो न ईंदसि। जीअं इंसान खे बुख सताईंदी आहे, उञ सताईंदी आहे, जेसिताईं मानी न खाए पाणी न पीए तेसिताईं बेक़रार हूंदो। त मोमिन जे तबियत में पोइ इहा शइ थी वेंदी त मां ईमानी नूर तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं इबादत हुनजी तबियत बणिजी वेंदी। त जेसिताईं निमाज़ वक़्त ते न पढ़ी त तेसिताईं बेक़रार हूंदो, चवंदो यार मां निमाज़ न पढ़ी आहे, निमाज़ पढ़ी वेठां पोइ ॿिया कम कयूं। अॻ में निमाज़, अॻ में तिलावत, घटि खनि बीहो मां हर रोज़ु पढ़ंदो आहियां अधु सिपारो इहो पढ़ी वेठो। त अलाह वारे चयो वइदा हलतल हलावत क़ल्बन नशतत फिल इबादत इल्ला अज़ाउ। जॾहिं कंहिं दिलि में हलावत ईमान जॻह पकड़े वठंदी आहे त उन हथ पेर सभु इबादत में राहत लज़त हासिल करणु लॻंदा आहिनि। 3 सिफ़त वाला रब में तवक्कलून, पंहिंजे तमामु अमाल अहवाल में अलाह जे ज़ात ते एतमाद हुजे, असबाब में असली कामयाबी न सम्झे बल्कि ही सम्झे जेको अलाह घुरंदो उहो ई, पंहिंजे दिलि दिमाग़ खे सिर्फ़ु सभिनी तदबीरुनि असबाब में उलझाए करे न रखे। त मूंखे किलाकनि हूंदी त दुश्मन वेझो न ईंदो, काफ़र वेझो न ईंदो, तोप हूंदी हितां ई हणंदोमांसि, जीअं हाणे मीज़ाइल आहिनि जाते फिट करे हणे थो त किरे, वरी हुनजे बचाव जा बि ज़रिया आहिनि। जीअं पाकिस्तान कुझु महीना अॻु में
इंडिया जे जाते भी बारूद हुयो हर शइ उते वञी ठका करायूं वॾो नुक़सानु जो बारूद थी वियो जो बारूद हुनजा ख़तमु थी विया ऐं जीअं वरी ॿियनि मुल्कनि कयो ईरान कयो या ईरान ते हुननि कयो त हिननि वरी रातो राति पंहिंजे बारूद खे ॿिए हंधि मुंतक़िल करे छॾियो पोइ जॾहिं हुननि हया ओचिते हिक ॿिए जी कढ त हे जेसि ताईं बचाव जो हणनि बटण पोइ के हुनजा दिफ़ा थी विया माना हटी विया ऐं के वरी हटी न सघिया त हर शइ जो तोड़ आहे बचाव आहे अलाह एॾो इंसान खे कुल ॾिनो आहे हाणे कंप्यूटर जे ज़रिए हिननि जी रेंज था ठाहिनि 1000 मील ते फलाणे जे घर ते वञी किरे छो त मोबाइलनि में कंप्यूटर में सभु घर अचनि था हाणे वरी अब्दुल्ला बि अहिड़ो शइ तामीर ठाहे छॾी पंहिंजे बचाव जे लाइ अब्दुल्ला जो दुश्मन वधी वियो हाणे हिन वटि बि कंप्यूटर लॻो पियो आहे त फलाणे तरफ़ खां मुंहिंजे मथां हे हणनि था पोइ हिते वरी हुनखे बटन हुनजो बचाव थियनि इन असबाब ते नज़र न हुजे हर वक़्तु अलाह ते हुजे इहो हिकिड़ो सबबु आहे पोइ कॾहिं इहो सबबु हलंदो आहे कॾहिं हथियार बीहजी वेंदा आहिनि बंदूक हूंदी आहे हलंदी न आहे रिफल हूंदी आहे हलंदी न आहे तोड़ जंगनि में जहिड़नि में हथियार बीह रहिया त भरवसो हिकिड़े अलाह ते हुजे अलाह खां दुआ आहे त रब साईं ही जेके मोमिननि जूं सिफ़तूं आहिनि इहे असां में पैदा करणु फरमाए हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा बयानु करे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं ते उम्मतियूं पेश कयूं वयूं चुनाच मां ॾिठो कंहिं पैगंबर सां गॾु नंढी जमात आहे कंहिं पैगंबर सां गॾु हिकु माण्हू कंहिं सां गॾु ॿ माण्हू ऐं बस अहिड़ा बि हुया जिन सां गॾु कोई बि न हुयो अलाह पोइ तो मूंखे हिकु अंबोह नज़र आयो मां ख़्यालु कयो त हीअ मुंहिंजी उम्मत हूंदी लेकिन मूंखे चयो वयो त हीअ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उनजी उम्मत आहे लेकिन अवां आसमान जे किनारे जे तरफ़ नज़र हणी ॾिसो मां ॾिठो त हिकु वॾी घणी जमात मौजूदु आहे त मूंखे चयो वियो त आसमान जे ॿिए किनारे जे तरफ़ ॾिसो त उते बि घणी वॾी जमात नज़र आई त मूंखे चयो वियो त हाणे अव्हां जी उम्मत आहे इहा अव्हां जी छा आहे उम्मत आहे 70,000 उन सां गॾु आहिनि जेके जन्नत में बिना हिसाब अज़ाब जे दाख़िल थींदा पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा ऐं पंहिंजे हुजरे में हलिया विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी अचण खां बाद सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम बहस करणु लॻा त उहे कहिड़ा माण्हू हुआ जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 70,000 बिना हिसाब अज़ाब जे बस थोरो जन्नत बाद चयो त शायदि उहे माण्हू हूंदा जिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शरफ़ सोबत हासिल आहे बाद चयो त शायदि उहे माण्हू हूंदा जिन खे पैदाश हालत इस्लाम थियो मुस्लमान जे घर में पैदा थिया उन्हनि कुफर शिरक गुनाह कयो ई कोन ऐं उन्हनि अलाह सां गॾु कंहिंखे शरीक बि न कयो इन सिलसिले मुख़्तलिफ़ ख़्यालात जो इज़हार कयूं ही ॿुधी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां छा में बहस करे रहिया आहियो साहबा रज़ी अल्लाह अन्हुम दसियो पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही उहे माण्हू आहिनि जेके न पीणो कंदा न वरी रखराईंदा पाण ऐं न ई बदफाली वठंदा ऐं पंहिंजे परवरदिगार ते तवक्कल कंदा बदफाली छा आहे अॻे अरबनि में इहो हूंदो हो जाहिलियत में त जॾहिं सुबुह जो कॾहिं बि तयारु थींदा त हिकिड़ो पखी वठी उॾारींदा हाणे जे कबूतर या झिरकी कांव सॼे पासे वियो त पोइ अब्दुल्ला चवंदो बाबा हाणे मां जंहिं कम सां वेंदुमि त मुंहिंजो कमु थी वेंदो मुंहिंजे लाइ भलाई आहे पर जेकॾहिं कबूतर सॼे पासे न वियो उहो पखी सॼे पासे न वियो सिधो वियो या खॿे पासे वियो या पोइ ते वियो पोइ चवंदा त हाणे बाबा हे कमु ख़राबु आहे जेकॾहिं मां वेंदुमि तंहिंजे करे पोइ बसि उन इरादो मटाए छॾियो हाणे पखी त हिकु फितरत शइ आहे जाॾे मुंहुं आया त ओॾे वेंदो हा हाणे उन ते भरवसो करणु त हाणे हेॾे वियो त हाणे बुरी हालत थींदी मुंहिंजे लाइ ख़राबु आहे त मोमिन जो कमु इहो न आहे मुतवकिल जो इहो न आहे तवकल वारो सिर्फ़ु अलाह ते भरोसो अथव त न फीणो रखराईंदा न वरी बदफाली वठंदा हीउ ॿुधी करे उकाशा बिन मोहसिन रज़ी अल्लाह अन्हु बीह रहियो हुन अर्ज़ु कयो अलाह खां दुआ फरमायो
त मूंखे उन्हनि में शामिल फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तूं उन्हनि में शामिल आहीं। उन खां बाद में हिकु ॿियो माण्हू बीठो, उन अर्ज़ु कयो अलाह खां दुआ कयो त मूंखे उन में शामिल फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उकाशा तव्हां ते सबक़त करे वियो, उहो आगराई करे बसि सीट ई हिकिड़ी हुई जेका उकाशा वठी वियो। हाणे वहीअ जे ज़रिए मालूम कराए वियो हज़रत उकाशा जे लाइ 70,000 में मुराद तक़सीर आहे। मुराद घणा अदद माना एॾा घणा, वरी हर हिक सां 70,000 70,000 वरी हर हिक सां 70,000। हाणे इन मां हण त 4 अरब 90 करोड़ थींदा। एतिरा माण्हू बग़ैर हिसाब किताब जे, पर हुनजी निशानी इहा हूंदी पहिरीं त अलाह ते भरोसो कंदा। शेख अब्दुल हक देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त ज़्यादा सही हीअ मालूम ॻाल्हि आहे त उन झाड़ फूक मां मुराद ज़माने जाहिलियत जी झाड़ फूक ऐं मुशरिकाना मंतर जिन जो किताब ऐं सुन्नत जे तालीमात सां कोई वास्तो न आहे ऐं उन जे वजह खां उहो शिरक में मुब्तला हूंदा, उहे मुराद आहिनि। बाक़ी जेको क़ुरान हदीस में आहे साहिबनि अलंद शरीफ़ पढ़ी करे हुनखे ॾिनो जंहिंखे ज़हरीले जीत खाधो, या जेको उठ चढ़े थियो साहिबनि हुनखे 7 दफ़ा अलंद पढ़ी करे पीआरियो त उठ हुनजो सही थी वियो, या औज़ बिकलिमातिल्लाहि ताम्मात मिन शर्रि मा ख़लक़, इहे दुआऊं अचनि थियूं नंढनि ॿारनि खे शिरक न जूं। पोइ चयो वियो आहे त जे पढ़िजे पर नंढनि ॿारनि खे ॿधिजे। हिकिड़े साहिबीअ जो इहो मामूल हूंदो त जेके अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि उहे हिन में तवक्कल जे ख़िलाफ़ न आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक फरमाए थो कुल औज़ु बिरब्बिल फलक कुल औज़ु बिरब्बिन नास। यहूदियाणीअ जादू कयो, पोइ इहा सूरत नाज़िल थी, जिब्राइल पढ़ंदो वियो, हिकु हिकु ॻंढ कटिबी वई, जेको जादूअ जो असर हुयो ख़तमु थी वियो। त माना पढ़णु आहे छा, पढ़णु जेको क़ुरान हदीस में आहे त उहो सही आहे। बाक़ी अली अलीउल्लाह या अली या हुसैन मुश्किल कोशा जी शिया अक्सर इहे लिखंदा आहिनि, क़ुरान में अहिड़ा कुफरी कलमात लिखंदा आहिनि। बरेलवी वरी दस्तगीर खे घणो साराईंदा आहिनि, पीरन पीर उन जा लिखंदा आहिनि या गौस अगतनी मुंहिंजी मदद कर, या दमादम मस्तगीर दस्तगीर, त माना हर जाइ ते दस्तगीर आहे दमादम। त अहिड़ा जेकॾहिं कुफरी कलमात आहिनि इहे पोइ ख़िलाफ़ आहिनि। अहिड़ा माण्हू बिना हिसाब किताब जे न वेंदा, उहे जन्नत में न वेंदा। त जेके अहिड़े नमूने सां जेको ज़िंदगी गुज़ारे थो अलाह साईं हुनखे ईअं खाराईंदो जीअं पखियुनि खे खाराईंदो। ऐं जंहिंजे लाइ दुआ न फरमायूं उनजे लाइ जवाब लिखिया विया आहिनि। अल्लाह पाक जे तरफ़ खां हिकु ई माण्हू जे बारे में दुआ करण जी इजाज़त मिली हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उकाशा रज़ी अल्लाह अन्हु जे हक़ में दुआ फरमाई, इन लाइ उन ॿिए माण्हू जे बारे में गुंजाइश न रहे थी वई। ॿियो जवाबु आहे त उहो माण्हू पंहिंजे बातिनी हैसियत हालत जे एतबार खां उन मर्तबे जो मुस्तहिक़ न हुयो, इन लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे हक़ में दुआ न फरमाई। टियों जवाबु आहे दरअसल उहो माण्हू मुनाफ़िक़ हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त उन ॻाल्हि जो इल्मु हुयो, मगर अज़रा अख़लाक मुरवत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मुजमल जवाबु ॾिनो त तव्हां तख़ीर कई, उकाशा तव्हां खां पहिरियों इहा शइ करे वई। चोथों जवाबु आहे त उकाशा रज़ी अल्लाह अन्हु जे हक़ में वही ख़फ़ीअ जे ज़रिए मालूम थियो, इन लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उकाशा रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में सिर्फ़ु दुआ कई। ही आख़िरी जवाबु ज़्यादा सुठो आहे, छो त बाद रिवायत मां मालूम थिए थो त ॿिए माण्हू उहो साद बिन उबादा रज़ी अल्लाह अन्हु हुयो, जेको मशाहिर सहाबा रज़ी अल्लाह अन्हु में आहे। वल्लाहु अअलम बिस्सवाब। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु जामिअ दुआ हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा बयान फरमाए थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अल्लाह मां तुंहिंजे लाइ फरमा बरदारी कयां थो ऐं तो ते ईमान आणियां थो, तुंहिंजे ज़ात ते भरोसो कयां थो, तुंहिंजे तरफ़ मोटां थो ऐं तुंहिंजे ज़ात खां मदद में कोशिश कयां थो।
ख़ासि कम तो झगड़ो कयां थो त मदद जे लाइक़ जेको आहे त हिकिड़ो अलाह आहे। हे अलाह, मां तुंहिंजी इज़त जे ज़रिए पनाह घुरां थो, तोखां अलावा कोई महबूद न आहे जो तूं मूंखे गुमराह करें। तूं ज़िंदा आहीं, तुंहिंजे मौत तो ते न ईंदो, लेकिन तमामु जिन इंस मरी वेंदा। इहा दुआ यादि करे। ख़ौफ़ जे वक़्त में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा रिवायत करे थो त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में विधो वियो ऐं उन्हनि चयो मूंखे अलाह काफ़ी आहे ऐं उहो सुठो कारसाज़ आहे, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम खे जॾहिं चयो वियो माण्हू अव्हां जे मुखालिफ़त में जमा थी चुका आहे, उन खां डिॼणु घुरिजे त उन जे ईमान में मज़ीद इज़ाफ़ो थियो ऐं उहे चई उथिया हस्बुनल्लाहु व निअमल वकील। इहे असांखे छा कंदा, इहे असांखे छा कंदा, असांखे अलाह काफ़ी आहे। हिकु ॿी रिवायत में अचे थो, हज़रत बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु मां नकुल कयो त उन चयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में उछलण लॻा त उन जो आख़िरी कलमो जेको हुयो हस्बी अल्लाह व निअमल वकील, त बुज़ुर्गान दीन जो आज़मायल नुस्ख़ो आहे त जेको हस्बुनल्लाह व निअमल वकील फ निअमल मौला व निअमल नसीर पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला उन जी परेशानी दूर कंदो। इहो मुजरब अमल आज़मायल आहे। शारे लिखे थो त 1000 दफ़ो जज़्बे ईमान यकीन सां गॾु पढ़ंदो पोइ अलाह खां घुरंदो, अल्लाह ताला उनखे उहा दुआ रद्द न फरमाईंदो। जेको हस्बुनल्लाह व निअमल वकील फ निअमल मौला व निअमल नसीर 1000 दफ़ो पढ़ी करे अलाह खां जेका बि जाइज़ हाजत ज़रूरत घुरंदो, अलाह ज़रूर उनखे अर्जन क़बूल करणु फरमाईंदो, देर न थिए। ऐं मुस्लमान जी हर दुआ क़बूल आहे। मुस्लमान जी यकीन इहो जो जेको बि मां रब खां घुरां थो ईमान दिलि में आहे त रब ॾींदो, यकीन रखी अलाह में घुरंदो। पोइ दुआ जे क़बूलियत जा 3 तरीक़ा मिलण जा। हिकु त जेका शइ अब्दुल्लाह घुरी उहा मिली वई, ॿियो अब्दुल्लाह घुरी पर हिन जे मथां का तकलीफ़ अचण वारी हुई, अलाह हुन दुआ जे बरकत जे करे अब्दुल्लाह तां उहा मुसीबत टारे छॾी, पोइ अब्दुल्लाह खे ख़बर ई न पई। टियों आहे त का जेका दुआ अब्दुल्लाह घुरी उहा बि न थी ऐं रहंदो तकलीफ़ मथां तकलीफ़। पोइ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अलाह न करे कंहिंजा नेक अमल फुटी पवंदा, अलाह पाक फरमाईंदो हे मलाइको इन बहाने मूंखां दुनिया में दुआऊं घुरियूं हुयूं, मां हुनखे कुझु ॾिनो, कुझु हिन जो ज़ख़ीरो करे रखियो आहे। जीअं ग़रीब माण्हू थोरो थोरो पंहिंजे पुट या न्याणीअ जे ॾाज जे लाइ गॾु कंदो वेंदो आहे, पोइ जॾहिं आइन वक़्तु ईंदो आहे त पोइ उहा शइ ज़ाहिर कई वेंदी आहे। या माण्हू सियाणा कुझु टारे रखंदा आहिनि, अलाह ख़ैर करे अचे त का बीमारी आहे, बड़ी आहे या को हादिसो आहे त उन में मुंहिंजी मिल्कियत इहा कम में अची वञे जे मां कंहिंखां सुवाल न कयां। त अहिड़े नमूने सां रब रहीम आहे, करीम आहे, क़ादिर आहे, उहो बि बाननि जे हिननि जे लाइ ज़ख़ीरो करे रखंदो आहे। उहे दुआऊं जेके दुनिया में उनखे सिलो न मिलियो, पोइ आख़िरत में अलाह फरमाईंदो हे मलाइको इन बहाने जूं दुआऊं मां सांडे रखियूं आहिनि, उहे बुक भरे करे हाणे नेकिन वारे पलड़े में रखो। पोइ उते बहानो अफ़सोस कंदो जेकर मुंहिंजी दुनिया में दुआ हिकु बि क़बूल न थिए, हा समूरनि जो सिलो बदिलो अॼु मूंखे मिले। हा त मुस्लमाननि जी दुआ काई बि रायगाह न ईंदी आहे, पूरे यकीन ज़रूर 3 ॻाल्हियुनि मां हिकु ज़रूर थींदी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में कुझु अहिड़ा माण्हू दाख़िल थींदा जिन जे दिलि पखियुनि जे दिलनि वांगुरु हूंदी। बस जे नज़दीक उन जी माना अल्लाह ते भरोसो करण वारा। बस जे नज़दीक मतिलबु हीअ आहे त परंदनि जे तरह नरम दिलि वारा हूंदा। अलामा नवी रहमतुल्लाह अलैहि उन जा 2 मतिलब नकुल कया आहिनि। पहिरियों मतिलबु हीअ आहे त माण्हू अल्लाह जल शानू ते अहिड़ो भरोसो करण वारा हूंदा जीअं पखी कंदा आहिनि, जिन जे बारे में हिकु ॿी रिवायत इरशाद फरमायो वियो त उहे पखी कीअं आहिनि तग़दू सिमासन व तरूह बितानन। सुबुह जो जॾहिं आखिरनि मां उथंदा आहिनि निकिरंदा आहिनि त बुखिया हूंदा आहिनि, शाम जो उहे
रायल ईंदा आहिनि, पेट हुनजो भरियल हूंदो आहे, त पोइ मुतवकिल माण्हू ईअं ई अलाह पाक हुनखे खाराईंदी आहे। अलाह ते तवकल ऐं यकीन जो बयानु हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु करे थो, उहो नजद जे इलाइक़े जे तरफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जिहाद करण जे लाइ वियो। जॾहिं मोटिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मोटियो, कसीर खारदार वणनि जे वादियुनि खां गुज़री रहिया हुआ, जो केलूले जे वक़्त में थियो। चुनांचे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लथा, माण्हू वणनि जे छांव में हेॾे होॾे थी विया। जे माण्हू अचे त स्टापत पीअंदो आहे, हर कोई को कहिड़े दुकान ते, को कहिड़े दुकान ते, को कंहिं छपरे में वञी साहु पटींदो, जेसि ताईं वरी साहु पटे पाणी वाणी पी वरी अॻिते हले, उन साहु बि हेॾे होॾे थी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हिकु बबुर जे वण जे हेठां लहण फरमायो, ऐं हिकु आराबी हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि हली त साहबी हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हुन मुंहिंजी तलवार मुंहिंजे मथां म्याण खां कढी, जॾहिं जो मां सुम्ही पियुमि। ॿाहिरि हली जो माण्हू हुयो, उन छा कयो त तलवार कढी करे मां निंड खां जॾहिं उथियुमि त मां चयो त उनजे हथ में नंगी तलवार हुई, मूंखे चई रहियो हो, मूंखां तोखे केरु बचाए सघे थो? मां जवाब में चयो त अल्लाह बचाईंदो। 3 दफ़ा चयो अल्लाह अल्लाह अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराबीअ खे काई सज़ा न ॾिनी। कंहिं रिवायत में अचे थो उनजे हथ मां उहा तलवार ई किरी पई। अल्लाह जे लफ़्ज़ ॿुधण सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम कयो, पोइ ओचिते दुश्मन आयो, अचे हथ में तलवार खणी करे बीही रहियो नंगी करे, चई त हाणे तोखे केरु बचाईंदो? हिकु रिवायत में हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु बयानु कयो, असां ग़ज़वे ज़ात रिक़ा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयासीं। जॾहिं असां हिकु साएदार वण वटि गुज़रियासीं त असां हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ छॾियो। हिकु माण्हू मुशरिकनि मां आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार वण सां गॾु टंगियल हुई। हुन तलवार खे म्याण मां ॿाहिरि कढी करे चयईं, छा तव्हां मूंखां डिॼो था? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न। पोइ उन चयो त तोखे मूंखां केरु बचाईंदो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह। चुनांचे तलवार हुनजे हथ खां किरी पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार खे पकड़ियो, फरमाए केरु तोखे मूंखां बचाए सघंदो? उन चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन पकड़ण वारा बणिजी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त छा उन ॻाल्हि जी गवाही ॾे थो जो अलाह खां अलावा कोई महबूद न आहे ऐं मां अलाह जो रसूल आहियां? इहा शाहिदी ॾे भला, हाणे न त तोखे मूंखां केरु बचाईंदो? तलवार ॿेड़ी करे बीह रहिया। हाणे हुयो काफ़र, चुप थी वियो हाली। हो छा चई? हा, मां इहा सचाई जी शाहिदी न ॾींदुमि, कलमो न पढ़ंदुमि। अवां मुआहिदो कयो जो तव्हां जंग न कंदव। भला हाणे कलमो नथो पढ़े, पोइ इहो चओ त जंग न कंदव, ऐं न ई कंहिं अहिड़ी जमात सां शरीक थींदी जेको तव्हां सां गॾु जंग विढ़ंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे रिहा फरमायो। उहो पंहिंजे साथियुनि वटि अची करे चवणु लॻो त बहितरीन इंसान वटां तव्हां वटि आयो आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करणु लॻो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईमान न आंदे, तॾहिं बि हुन खां हिकिड़ो अहद इहो वरितो त हाणे तूं असां सां कॾहिं मुस्लमान सां विढ़ंदे न, ऐं जेके असां सां विढ़नि त उन सां जो साथ बि न ॾींदे। त पोइ हुनखे छॾे ॾिनो, हो वियो हुयो। पोइ जॾहिं काफ़िरनि वटि पुॻो पाण वारो माइटनि वटि, पोइ चए मां बहितरीन इंसान खां तव्हां वटि आयो आहियां। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुल्क़ हुयो। किन लिखियो आहे त बाद में उहो मुस्लमान थियो। वल्लाहु अलम बिस्सवाब। आराबी मुस्लमान थियो। अलाह खां सवाइ कोई इबादत लाइक़ न आयो आहे। अलाह जे रसूल अराबी चयो त न, इहा न। अलामा वाक़दी रहमतुल्लाह अलैहि चयो आहे त उहो मुस्लमान थियो, पोइ उहो पंहिंजे क़ौम में वियो ऐं उते हुनजी बरकत खां घणा माण्हू हिदायत नसीब उनखे थी। पखियुनि जो अलाह ते तवकल करण जो मिसाल
हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान करे तो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया जेकॾहिं तव्हां तवक्कल अल्लाह ते सही कंदव त उहो तव्हांखे अहिड़ी तरह रिज़्क़ ॾींदो जहिड़ी तरह पखियुनि खे रिज़्क़ ॾींदो आहे जो सुबुह वक़्तु उहे बुखिया निकिरंदा आहिनि शाम जो पेट भरे करे पंहिंजे आख़िरनि में मोटंदा आहिनि। अलामा अली कारी रहमतुल्लाह अलैहि हिकु वाक़ियो बयानु कयो आहे। अल्लाह कंहिं तरह परवरिश फरमाईंदो आहे। कहिड़ी तरह फरमाईंदो आहे? फरमाए त जॾहिं कोई कंहिं बच्चो आने खां ॿाहिरि ईंदो आहे त बिल्कुलु सफ़ेद हूंदो आहे। तवाज उन ॿारनि उन बचनि खे ॾिसंदो आहे त उहो उन खां घणो बुरो लॻंदो आहे। उन्हनि बचनि खे छॾे करे हलियो वेंदो आहे। उन खां बाद अल्लाह जल शान मखियूं ऐं किवलियूं उन बचे वटि पहुचंदियूं आहिनि जंहिंखे उहो बच्चो खाईंदो आहे। ईअं ईअं उहो कारो थींदो वेंदो आहे। पोइ जॾहिं उनखे काराण थींदी आहे त पोइ उहो अची करे उनजी परवरिश कंदो आहे। सुम्हण जा मसनून आदाब ऐं अमलियात हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त जॾहिं तूं पंहिंजे बिस्तरे ते अची चयो ए अल्लाह मां पंहिंजो पाण खे तुंहिंजे हवाले कयां थो ऐं मां पंहिंजे चेहरे खे बि तुंहिंजे तरफ़ कयां थो ऐं पंहिंजे तमामु मामलात तुंहिंजे तरफ़ हवाले कयां थो ऐं मां पंहिंजी पुठीअ खे तुंहिंजे तरफ़ झुकायां थो तुंहिंजे तरफ़ रग़बत कंदे तुंहिंजे अज़ाब खां ॾिजंदे तोखां अलावा कोई पनाहगाह नाहे ऐं न कोई निजात जॻह आहे। तुंहिंजे नाज़िल कयल किताब ते ईमान आणियां थो तुंहिंजे नबी मुरसल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तस्लीम कयां थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं उन राति तूं फौत थी वहीं त तुंहिंजो फौत हुजणु फितरत ते हूंदो ऐं तूं भलाईअ खे पहुची वेंदे। इहा दुआ बि यादि कर। सईअनि जी हिकु रिवायत में हज़रत बरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो जॾहिं तूं सुम्हण जो इरादो करें त निमाज़ वारो वुज़ू कर पोइ पंहिंजे सॼे पासे ते लेट पोइ कलमात पढ़। फरमायो त कलमात खे बिल्कुलु आख़िर में चओ पोइ वुज़ू करे सुम्हण जे वक़्त में इहे पढ़ त तूं निजात लहंदे। हज़रत बरा रावीअ जो नालो आहे अबू अमारा कुनियत ख़ानदान आरसत आहे। वालिद जो नालो आज़िब आहे। उनजो मामो अबू बुर्द बिन नबार आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको बदरी आहे उक़बा में इस्लाम क़बूल करे चुको। उनजी बरकत सां उनजे ख़ानदान में इस्लाम फैलियो। मुस्लमान थी करे मदीने में मुसअब बिन उमैर ऐं अब्दुल्लाह इब्न उम्म मक्तूम रज़ी अल्लाह अन्हुमा खां क़ुरान सिखियो। बदर में हज़रत बरा रज़ी अल्लाह अन्हु हाज़िर थियो मगर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढे हुजण जे वजह खां वापसि कयो। उहद खंदक हुदैबिया ख़ैबर हुनैन में शिरकत कई। मुहासिर ताइफ हजतुल विदा में भी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयो ऐं 15 जंगनि में शमूलियत कई। उन में इंकिसारी तवाज़ो घणो हुयो। पंहिंजो पाण खे निहायत नाचीज़ सम्झंदो हुयो। कूफे में हिकु जॻह बनायई उन में रहंदो हो। रिवायत में घणो ज़्यादा एहतियात रखंदो हो। उन खां मरवीअ जो तइदाद 305 रिवायतूं आहिनि जिन मां 32 बुखारी मुस्लिम में आहिनि बक़ाया ॿियनि किताबनि में। जेतिरियूं हदीसूं बयानु करणु ज़रूरी न आहिनि सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधियूं आहिनि। असां उठ चाढ़ींदा हुआसीं उन बिना ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हर वक़्तु हाज़िर न रही सघियासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ते तवक्कल। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अब्दुल्लाह बिन उस्मान बिन आमिर बिन अमर बिन काब बिन साद बिन तमीम बिन मुर्रा बिन काब बिन लोई बिन गालिब कुरैशी तैमी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालिद सभु सहाबी आहिनि। इहे सभु जेके बि रावी आहिनि उहे पाण उन्हनि जा पीअर ऐं अमड़ियूं सभु सहाबियाणियूं आहिनि। सहाबी हेॾा शान वारा आहिनि। बयानु कयईं त जॾहिं असां गार में हुयासीं
त मां मुशरिकनि जा पेर ॾिठा केरु थो चए हज़रत अबू बकर साईं त उहे असांजे मथनि ते ॼण त चढ़ी आया मां अर्ज़ु कयो अलाह जा रसूल जेकॾहिं उन्हनि में कोई इंसान पंहिंजे पेरनि जे हेठि ॾिसे त यकीनन असांखे ॾिसी रहे वेंदो हुज़ूर सलाम फरमायो अबू बकर उन ॿिनि इंसाननि जे बारे में तुंहिंजो छा गुमान आहे जिन सां गॾु टियों अलाह हो तंहिंजे करे ला तहज़न कोई गम न कर उल्को न कर गार जे अंदरि जॾहिं हिजरत थी गार तौर जे अंदरि पोइ काफ़र ईअं आहे पोइ अलाह पाक कीअं हिफ़ाज़त कई अजीब नमूने सां पोइ रीड़े खे हुकुम कयो अलाह त हाणे सानी यारो ठाहींदो आहे न वटिन सां कबूतरीअ खे हुकुम थियो त आना ला खणी अचे त वेही रह काफ़र आया जेको पेराडू हुयो पहिरियों हेठां ॿ पेर आया जबल ताईं पोइ त रसूल साहिब हज़रत अबू बकर साईं कुल्हे ते खयों पोइ वरी मथे हिकु पेर आयो हिकु पेर बि वरी हिते गुम थी वियो हाणे चयूं त अंदरि विया ॿिए चइनि बेवकूफ़ आयो अकुल बि अथव जेकॾहिं माण्हू अंदरि वञे त हे ॼारो कीअं हूंदो ॼारो ठहियो पियो आहे पुराणो मिटी लॻी पई अथसि दर्द लॻी पई अथसि ऐं जेकॾहिं माण्हू हुजे त पखी कीअं हिते वेही हिक ॿिए खे मलामत कंदा ईअं पोइ हेठि लही आया पर हज़रत अबू बकर साईं त काफ़रनि जे पेरनि खे ॾिसी रहियो उहो छड़ो थोरो हेठि ॾिसनि पोइ त नज़र पइजी वञे पर जंहिंखे अलाह रखे तंहिंखे केरु चके अलाह जे हिफ़ाज़त जा कोट बि जुदा आहिनि ऐं हुनजा उपाव बि जुदा आहिनि अलाह जंहिंखां कमु वठे हज़रत अबू बकर साईं जो नालो अब्दुल्ला आहे छा अबू बकर कुनियत अथसि सिद्दीक़ ऐं अतीक़ लक़ब अथसि सिद्दीक़ कॾहिं लक़ब मिलियो हा मेराज जो वाक़ियो जॾहिं थियो अबू जेल चए त हीअं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चवे त मां राति हेतिरो सफ़र कयो आहे त पोइ उहो सच थी सघे थो हज़रत अबू बकर साईं पुछियसि त माण्हू केरु आहे चए न अॻु ॿुधाए त पोइ चई जेकॾहिं मुंहिंजे साईं चयो आहे त पोइ इहो सचु आहे पोइ उन खां बाद में सिद्दीक़ लक़ब पइजी वियो अतीक़ हिन जे करे जो बान आज़ादु कंदो ऐं वालिद जो नालो उस्मान कुनियत अबू कुहाफ़ा अमर जो नालो सलमा कुनियत हुनजो उम्मुल ख़ैर हुयो वालिद जी तरफ़ खां नसब नामो अब्दुल्ला बिन उस्मान बिन आमिर बिन अमर बिन काब बिन साद बिन तमीम बिन मुर्रा बिन काब बिन लोई कुरैशी तैमी अमर जी तरफ़ खां उम्मुल ख़ैर बिन सखर बिन आमिर बिन अमर बिन काब बिन साद बिन तमीम बिन मुर्रा शहीअ पुश्त में मुर्रा जेको आहे अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब नामो मिले थो शहीअ ॾाढी सम्झा ऐं बचपन खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दोस्ती रहियसि तिजारत में बि गॾु हूंदा ऐं फ़र्क़ु 2 साल ऐं कुझु ॾींहं हुयो उमिरि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं हज़रत अबू बकर साईं जे उमिरि जो फ़र्क़ु बि 2 साल कुझु ॾींहं हुयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾा हुया हज़रत अबू बकर साईं नंढा हुया ऐं नंढे वॾे जे वरी फ़र्क़ु संगत में उहो जुदारो थींदो जेके हम उमिरि हूंदा आहिनि त उन्हनि जो लॻाव दोस्ती उथणु वेहणु ठहंदो बि आहे त हज़रत अबू बकर साईं 2 सालनि में एॾो फ़र्क़ु महसूसु न थींदो आहे त हीअ तिजारत वापारु वग़ैरह गॾु कंदा उथणी वेहणी गॾु हूंदी सभ खां पहिरियों इस्लाम क़बूल करण जी शहादत बि उनजे नसीब में थी हर जंग में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहियो कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जुदा न थियो न अॻु इस्लाम खां न बाद इस्लाम जे बल्कि ज़िंदगी मरण खां बाद बि गॾु आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां बाद में 11 हिजरीअ में तमामु माण्हू बेइतफ़ाक़ उनखे ख़लीफ़ो अव्वल मुक़ररु कयो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जे ख़िलाफ़त जो ज़मानो 2 साल 4 महीना आहे ऐं हिन जो निमाया कारनामो हीअ आहे त उन्हनि क़ुरान जे मुतफ़र्रिक़ अज्ज़ा खे हिकु किताब जे सूरत में जमो करायो पहिरियों क़ुरान कंहिंखे जंहिंखे यादि हुयो त यादि हुयो बाक़ी जेको लिखियलु हुयो त कंहिंखे चमड़े ते कंहिंखे पथरनि ते कंहिंखे फरहनि ते पोइ हज़रत अबू बकर साईं इन समूरे खे जमो करायो उन खां पहिरियों क़ुरान हिकु गॾु कंहिं वटि बि न हुयो ऐं चइनी तरफ़नि खां इस्लाम जे ख़िलाफ़ जेके ॻाल्हियूं फैलिजी रहियूं हुयूं
उन सब जो उन्हनि सदे बाब कयो, माना समूर सां मुक़ाबिलो कयो। जेके मुर्तद थिया उन सां बि जंग कयूं, जंहिं नुबूअत जी दावा कई उन सां बि जंग कयूं, जंहिं ज़कात जो इनकार कयो उन्हनि सां बि जंग जो ऐलान कयूं, काई कसर न छॾियो। ऐं दीन खे ॿीहर अहिड़ी तरतीब ते कयूं जंहिं तरतीब ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾे करे विया हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे बुखार थियो, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी वक़्त में छा थियो, बुखार थियो। ईअं ई हज़रत अबू बकर साईं खे बि आख़िरी वक़्त में बुखार थियो। तक़रीबन 15 ॾींहं इन बुखार में रहिया। पोइ दोशुंब जे ॾींहुं सुमर ख़तमु थियो। अंगारे जे राति 63 साल जे उमिरि में अवाख़िर जमादुल ऊला 13 हिजरीअ में जमादुल सानी हिन आलम फ़ानीअ खे कूच फरमायो। जमादुल सानी आहे, हिननि जमादुल अवल लिखियो। राति जो तजहीज़ तकफीन कई वई ऐं हज़रत अबू बकर साईं जे अज़वाज अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाह अन्हा गुस्ल ॾिनो। हाँ, हज़रत अबू बकर साईं खे पंहिंजे घर वारीअ गुस्ल ॾिनो। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जनाज़े जी निमाज़ पढ़ाई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पासे में दफ़न कयो वियो। ऐं जेतिरी उमिरि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 63 साल, त एतिरी उमिरि 63 साल हज़रत अबू बकर साईं। इहा मुनासिबतूं आहिनि। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िर में बुखार हुयो ऐं जेको ज़हर यहूदिन ॾिनो उनजो असर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी घड़ियुनि में थियो, त ईअं नांग वारो ज़हर बि हज़रत अबू बकर साईं खे आख़िर में ज़ाहिर थियो। माना इहो शहादत जो रुतबो अलाह पाक अता कयो। सम्झा, जंहिंखे ज़हरीली शइ ॾंगे उहो हुन में वफ़ात करे त उहो शहीद जे रुतबे में। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़हर ॾिनो वियो, उनजो असर पछाड़ीअ में थियो ऐं हज़रत अबू बकर साईं खे जेको नांग ज़हर ॾिनो, चक पातो, उनजो असर बाद में ज़ाहिर थियो। इन जे करे अलाह पाक शहादत जो रुतबो। जेके रिवायतूं उन खां थियल आहिनि 142 शान ते बुखारी मुस्लिम मुतफ़िक़ थिया आहिनि। सिर्फ़ बुखारीअ में हिकु मुस्लिम में मुनफ़रिद आहिनि। रज़ी अल्लाह अन्हु। अलाह खां दुआ आहे त रब साईं असांखे बि साहबा किराम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी तवक्कुल ऐं भरवसो जेके क़ुरान पाक में ॾसियो वियो आहे उन जे मुवाफ़िक़ अलाह साईं असांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।